सूरत हाल है अवां सभी के ये जान है तो पाक भारत जंगबंदी का पोए पाकिस्तान मुसलसल ये कोशिशूं वठे पियो त जेको पाकिस्तान जो केस है वो केस समूरी दुनिया आॾो रखे उन वाले सां सफ़ारती वफ़द भी तैयार किया विया आहिनि। उन खां सवाइ मुख़्तलिफ़ दोस्त मुल्कनि में दौरा भी हलंदड़ आहिनि। पाकिस्तानी वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब मुख़्तलिफ़ जेके दोस्त मुल्क आहिनि जंहिंमें तुर्किया है उन खां सवाइ ईरान आज़रबाईजान जा दौरा करे पियो। फील्ड मार्शल आसिफ मुनीर साहब ईरान के जनरल स्टाफ हेडक्वार्टर जो दौरो किया है। ये मुख़्तलिफ़ कोशिशूं हलंदड़ आहिनि। गॾोगॾु क़ौम के भी नाज़रीन ज़ाहिरा ही यकजहतीअ सां क़ौम जे सभिनी जे हिक पेज ते हुअण सां ये सब कुछ मामला अचीव थिया त उन करे उन ते भी फोकस असांखे ॾिसण में अचे पियो। पर असीं ॾिसूं था त भारत जो इन समूरी सूरत हाल में पाकिस्तान पारां जेको जवाब ॾिनो वियो उन में भी तमाम घणी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो वियो। उन खां अॻु जॾहिं भारत पाकिस्तान ते इल्ज़ाम हया त उन वक़्त भी पाकिस्तान तमाम घणी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो। मुख़्तलिफ़ आलमी बरादरी के मुख़्तलिफ़ फॉरम्स से पाकिस्तान ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे उते पहुतो ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो, पंहिंजो केस रखियो। पर भारत जो जंगी जुनून नाज़रीन बिल्कुल घट न पियो थे। मुसलसल सीज़ फायर खां पोइ भी जंगी जेके जुनून चइजे, जंगी मौक़िफ़ चइजे, उन में का घटताई न थी है। अॼु गुजरात में ॾिनल भारतीय वज़ीर आज़म मोदी जो जेको बयान है उनके पाकिस्तान गणतीअ जोॻो करार ॾिनो है, चिड़ ॾियारींदड़ करार ॾिनो है ऐं उनखे इलाक़ाई अमुन लाइ ख़तरो करार ॾिनो है। उन हवाले सां नाज़रीन पंहिंजो एहतजाज भी रिकॉर्ड कयो वियो है ऐं ॼाणायो वियो है सॼी दुनिया के यह रिक्वेस्ट भी कई वही है त इन पासे ॾांहुं ध्यानु ॾिनो वञे। मुसलसल भारत पारां जेको जंगी मौक़िफ़ है वो तमाम वॾो ख़तरो न रुगो इलाक़ाई अमुन के है पर दुनिया के अमुन के लाइ भी वॾो ख़तरो है। उन खां सवाइ नाज़रीन असां ॾिसूं था पंहिंजे मुल्क के अंदर जेके मामला हलन था त सियासी लिहाज़ खां जेका सूरत हाल नज़र अचे थी जी मूं अवांखे चयो त कोशिशूं त हलंदड़ आहिनि पर किथे किथे कॉन्फ्लिक्ट्स भी नज़र अचनि पिया। उनमें तक़रीबन मुल्क जो जेको सूबो जेको सिंध जिते असां मौजूद आहियूं यानी सिंध अंदर असां ॾिसूं था त सिंध अंदर पाणीअ वारे मामले ते दरियाउनि ऐं ज़मीननि वारे मामले ते एहतजाज जो सिलसिलो जारी है। एक जदोजहद हलंदड़ है। मोरे वाक़े खां पोइ उन में हिकिड़ी शिद्दत आई है। सिंध सरकार हिकिड़ी 5 रुकनी कमेटी जोड़ी है उन मामले की जांच लाइ। पर ही सवाल बदस्तूर मौजूद है छाकाणि त इहा बार बार घुर कई वई हुई त जेके स्टेक होल्डर्स हुआ या जेके धुर जिन ते अवाम के एतमाद के हवाले से अवाम के ख़दशा हुआ तो उन्हनि के पासीरो रखियो वञे। जेका कमेटी हुजण घुर्जे उहा अणधुरी हुजण घुर्जे। उहा जुडिशियल इंक्वायरी जेकॾहिं थींदी त उहा ज़िम्मेवारनि जो तायुन भी करे सघंदी ऐं जेके खोड़ सवाल पैदा थिया उनखे भी साम्हूं आणे सघंदी। पर ही जेका कमेटी जोड़ी वई है 5 पुलिस ऑफिसर्स ते ॿधल इंक्वायरी कमेटी है। IG इरफान सिद्दीकी की अगवाणी में कमेटी जोड़ी है जेका इन मामले ते अॻियां पंहिंजो कम कंदी। उन खां सवाइ जेकॾहिं KP की ॻाल्हि कयूं त KP अंदर जेका सूरत हाल गुज़िरियल ॾींहुं थी पाकिस्तान पीपल्स पार्टी की KP बचाओ रैलीअ ते नाज़रीन एहतजाज थियो ऐं उन खां पोइ जेका छिकताण पैदा थी है उहा छिकताण उते अञा भी जारी है। PP चेयरमैन जो चवण है त हाणे जेका असांजी लिमिटेड तहरीक हुई उनके उनजो दायरो असां वसी कंदासीं। गॾोगॾु इहा ॻाल्हि भी कई पई वञे त KP हुकूमत के भी जेको ही अवाम सां सिधरी टकराइण वारो मामिलो है उहो उन्हनि खे गिचीअ में पवंदो, तमामु घणो महांगो पवंदो। मुल्क अंदर बलूचिस्तान जी जेका सूरत हाल है कुछ ॾींहं अॻु उते दहशतगर्दी जा मामला भी थिया आहिनि। उन खां पोइ उते भी जेका सूरत हाल है उन वाले सां भी ॼाणायो पियो वञे त वक़्त जी ज़रूरत है यूनिटी सभिनी जी। पर उन जे लाइ ज़ाहिर आहे करणो जेको कुछ है वो हुकूमतुनि के करणो पवंदो। सभिनी के जेकॾहिं गॾु खणी हलणो है तो उहो भी हुकूमत जो वक़्त जी जेका हुकूमत है उन जो कम है त ॿाहिरि जा जेके मामला आहिनि उन्हनि खे भले सिधो कयो वञे। फॉरेन पॉलिसी असांजी ज़ाहिर आहे स्ट्रॉन्ग है उनखे अञा वधीक बहितर करण जी ज़रूरत है। पर उन सां गॾोगॾु पंहिंजे घर अंदर जेके पंहिंजे मुल्क अंदर जेके मामला आहिनि उन्हनि खे भी फोकस करण जी सख़्त ज़रूरत है। अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां नाज़रीन गुज़िरियल ॾींहुं वरी तहरीक जो ऐलान कयो वियो त कारकुन तैयारी कनि कंहिं वक़्त भी हिकिड़ी वरी तहरीक असीं मुल्क में शुरू कंदासीं। उन सां गॾोगॾु PTI बानी इमरान ख़ान साहब जी जेका भेण है उनजो इहो चवण है त असांखे ॿुधायो वञे त आख़िर छा चाहियो पियो वञे इमरान ख़ान खां गिव एंड टेक जेकॾहिं करणो है तो असांखे गिव छा करणो है असांखे ॾियणो छा है
उहे असांखे ॿुधायो वञे छा क़ीमत आहे जेका असां अदा कयूं त जंहिंखां पोइ बानी PTI जी आज़ादी मुमकिन थिए। नाज़रीन, ही समूरा मामला आहिनि जिन खे अॼु के प्रोग्राम में फोकस कंदासीं। ऐं हिकिड़ो ॿियो अहम मामिलो उहो बि ज़रूरु अवां जे आॾो रखंदासीं, जंहिंजी रीज़निंग सिंध गवर्नमेंट वधीक बहितर ॾेई सघे थी। अॼु सिंध हुकूमत स्कूलनि में सूखड़नि तौरु अजरक ऐं टोपी ॾियण वारी जेका शानदार रिवायत हुई उनखे ख़तमु करे छॾियो आहे। अव्हांखे यादि हूंदो त न रुगो सिंध पर सिंध खां सवाइ बि मुख़्तलिफ़ हंधनि ते जिथे जिथे को महिमान अचे थो त उनखे सकाफ़ती सूखड़ी ॾिनी वेंदी आहे, जंहिंजी जेका तारीख़ आहे उहा बि तमामु घणी पुराणी आहे। न रुगो मुल्क अंदरि पर मुल्क जे ॿाहिरि बि उनखे मञियो थो वञे। त सिंध हुकूमत वटि हिन जी कहिड़ी रीज़निंग आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारुफ़ असां कराईंदसि, मूंखे जॉइन कयो आहे अॼोके पैनल में वीडियो लिंक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि फयाज़ बुट साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि, मियां अज़ीम साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि, मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ज़रिए अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। एजाज़ महर साहब सीनियर सहाफ़ी तज़िया निगार डेली सिंधियार जा एडिटर आहिनि, उहे पिणु अॼोके प्रोग्राम जो हिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार ऐं सभिनी जी महिरबानी मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं फयाज़ साहब, अवां वटि अचां थी ॿियनि गेस्ट जी इजाज़त सां। समूरी सूरत हाल जो मूं ज़िक्र करे वरितो त नट शेल में असां चऊं त असांजा जेके चैलेंजिस आहिनि तमामु वॾा आहिनि। दुश्मन वारो जेको ख़तरो आहे उनजी ॿोलीअ मां, उनजे लहजे मां, उनजी जेका असांखे पॉलिसीज़ नज़र अचनि थियूं उन मां बि ज़ाहिर आहे त उहो बि टरियो कोन्हे, बदस्तूर मौजूदु आहे। अहिड़े वक़्त में जॾहिं मुल्क अंदरि यकजहतीअ जी ज़रूरत आहे, ही जेके नंढा वॾा कॉन्फ्लिक्ट सां तक़रीबन हर सूबे अंदरि ॾिसूं पिया, इन जो नुक़सानु ज़ाहिर आहे सभिनी खे थींदो, मुल्क खे बि थिए पियो ऐं ज़ाहिर आहे उते बि थिए पियो। त इन जो हल छा सोचे पई हुकूमत ऐं ख़ुदि हुकूमतनि ते बि सवाल उथनि था। मोरो वाक़े खे जेकॾहिं असां ॾिसूं पिया त सिंध हुकूमत ते अञा बि सवाल उथनि था। त 6 ॾींहंनि खां पोइ सिंध हुकूमत प्रेस कॉन्फ्रेंस करे थी, 6-7 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी इंक्वायरी कमेटी जोड़े थी, जंहिं ते बि पिणु सानियाबंद या सिंध जो अवाम सम्झे थो त अणधुरो ही मामिलो हुजणु घुरिजे हा। छा चवंदो अवां हवाले सां? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे घुरायो। पहिरीं त इहो पाकिस्तान जे मुतलिक़ सुवाल पुछो जेको असांजे दुश्मन मुल्क आहे, उन बारे में तव्हां पुछो मूंखां। जी फयाज़ साहब, छा चवंदो आहे त अच्छा, ओवरऑल उहो सूरत ॾिसो हाल न, आहे पर कॉन्फ्रेंस पाकिस्तान बि मौजूदु आहे। जॾहिं खां वठी आज़ादु थियो आहे त इंडिया हमेशह अॻुभरायूं कंदो रहियो आहे वक़्तनि फ़वक़्तनि। तव्हां ॾिठो पियो 1965 71 थी, उन खां पोइ कारगिल थियो, उन खां वक़्तनि फ़वक़्तनि मसइला थींदा आहिनि। पर जेको मोदी आख़िर में जेको थियो आहे, जंहिंखे कसाई चवंदा आहियूं गुजरात जो, उन जे अचण खां पोइ इहे वाक़िया अञा वधीक थी विया आहिनि। जॾहिं बि इलेक्शन जो हूंदो आहे हू पंहिंजो पाण खे ॾेखारींदो आहे। ॾिसो हुन केतिरनि मुस्लमाननि जो क़त्ले आम उते गुजरात में कयो आहे। तव्हां मीडिया ज़रिए ॾिठो हूंदो, न्यूज़ पेपर में ॾिठो हूंदो, हो बुचर ऑफ गुजरात जे नाले सां मशहूरु आहे। उनखे जेका अपोज़िशन आहे उहो ॾिसो, हू उनखे हमेशह उनजी मज़म्मत कंदा आया आहिनि ऐं इंडिया हमेशह अॻुभराई कई आहे। तव्हां 370A जेको आहे पंजमो हुननि जेके पंजमो हुननि लागू कयो, उन खां पोइ गंद वधंदो वियो। इहे सभु अमल तव्हांजे साम्हूं आहे। हू कॾहिं बि न चाहींदो त पाकिस्तान मुस्तहकम हुजे। पाकिस्तान में हिकिड़ो अहिड़ो माहौल जुड़ियो आहे ऐं ज़बरदस्त असांजे इलेक्शन खां पोइ हू न चाहींदा आहिनि त पाकिस्तान में इस्तेहकाम थिए। तव्हां जाफ़र एक्सप्रेस वारो वाक़ियो ॾिठो, तव्हां हे कल टियों ॾींहुं जेको वाक़ियो थियो बलूचिस्तान में, उहो ॾिठो। असांजो ही तव्हां GSN मुतहदा महाज़ वारनि जेको मोरे में वाक़ियो थियो, ही तव्हांजे सभु इन में असांजो दुश्मन मुल्क जेको पाड़ेसरी आहे उहो इन्वॉल्व आहे ऐं उहो ई नथो चाहे त पाकिस्तान में इस्तेहकाम पैदा थिए, पाकिस्तान हिकिड़ो मज़बूत मुल्क थिए। तव्हां ॾिठो त असांजी पाकिस्तान आर्मी हुनखे केतिरो भरपूर जवाबु ॾिनो। हू कसीर में न, असां कलील में, पर कलील हमेशह उन्हनि सुठी रिथाबंदी कई आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर खां वठी। त ॾिसो असां कलील थी करे हुनखे केतिरो भरपूर जवाबु ॾिसो। 3 कलाकनि में हू मजबूर थी पिया त किथां न किथां ब्रेक थ्रो करायूं ऐं अमेरिका खे विच में आणे ऐं ब्रेक थ्रो हुननि करायो। न त अञा जेकॾहिं 3 कलाक ॿियो हुजे हा त मां सम्झां थो अधु इंडिया ते असां कब्ज़ो करे वञूं हा। वरी बि दोस्त मुल्कनि जी महिरबानी, जन पाकिस्तान जो हमेशह साथ ॾिनो आहे, बिरादरी जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि हुन साथ ॾिनो आहे ऐं जिन विच वारो किरदारु अदा कयो हुननि जी बि महिरबानी। पर हमेशह मोदी जो नज़रियो जेको आहे इहो हमेशह पाकिस्तान मुखालिफ़ रहियो आहे। ठीकु फयाज़ साहब, बिल्कुलु दुरुस्त पिया फरमायो त हू पाकिस्तान मुखालिफ़ नज़रियो ऐं सोच खणी अॻिते वधनि पिया। हुनजो इज़हार हो मुख़्तलिफ़ बयाननि में कनि बि पिया। मूंसां गॾु मियां अज़ीम साहब भी हैं, एजाज महर साहब भी हैं। मियां अज़ीम साहब, आपकी तरफ आऊँगी। जंगी मौक़िफ़, जंगी जुनून के बाद हम देख रहे हैं जंगी मौक़िफ़, सीज़ फायर भी है लेकिन जंगी मौक़िफ़ बड़ा शदीद होता जा रहा है दिन ब दिन। क्या देखते हैं आप ऐसी सूरत हाल जब हम खारजी महाज पर मसरूफ़ अमल हैं,
हमारी अस्करी क़यादत हो, सिविलियन क़यादत हो, खारजी महाज पर वो कोशिशें ले रही है, सफारती महाज पर भी पाकिस्तान अपनी कोशिशें ले रहा है। पहले तो इस पर आप ज़रूर कमेंट करें, बताएं कि अब आगे क्या होना चाहिए, क्योंकि वो तो मुसलसल हम देख रहे हैं कि कमी नहीं आ रही उनकी जानिब से। मियां अजीम साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखें, सबसे पहले मेरी आवाज ठीक आ रही है? बिल्कुल ठीक आ रही है। मैं गुजारिश ये कर रहा हूँ कि हमारा जो मुखालिफ जो मोदी है, जो वो तो जब से उसकी हुकूमत बनी है, उसने तो जाहिर बात है इस वक्त उसको जो हार की शर्मिंदगी है उसकी वजह से वो बुखलाहट का शिकार है, और उस बुखलाहट की वजह से वो इस तरह के स्टेटमेंट दे रहा है। वो अपनी हार कबूल करने के लिए तैयार नहीं है। अब कोई ना कोई ऐसा रास्ता ढूंढ रहा है कि किसी तरीके से मैं दोबारा जो उसका इमेज बना हुआ था इंडिया के अंदर, तो वो इमेज दोबारा बनाने की वो कोशिश कर रहा है कि चाहे वो पाकिस्तान के साथ आप जंग लड़ने की तो उसकी पोजीशन नहीं है। और इस तरह की जो जो बुखलाहट में वो स्टेटमेंट इंडिया के अंदर बैठ के दे रहा है, उस स्टेटमेंट से उसका अपना ही वोट बैंक नीचे जा रहा है। और इंडिया की अवाम को भी अब पता चल चुका है इंटरनेशनल मीडिया के जरिए कि मोदी ने 10-12 साल जो हम जी मियां साहब। जी मियां साहब, मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? आपका नाज़रीन मियां अजीम साहब राब्तो मुनक़दे थियो है। मियां अजीम साहब, आप मेरी आवाज़ सुन रहे हैं अभी? नाज़रीन, राब्तो मुनक़दे थी वियो आहे। कोशिशि कंदासीं उन सां ॿीहर राब्तो कयूं ऐं उन्हनि जो मौक़िफ़ बि प्रोग्राम में शामिल कयूं त जेको जंगी मौक़िफ़ आहे जंहिंखे पाकिस्तान न रुगो ख़तरनाक, परेशान कंदड़, चिड़ ॾियारींदड़ करार ॾिनो आहे, पर गॾोगॾु इलाक़ाई अमुन लाइ बि ख़तरो करार ॾिनो आहे ऐं आलमी बिरादरी खे इंटरवीन करण जी पाकिस्तान अपील बि करे थो। त ज़ाहिर आहे असीं सभु सबूत पंहिंजो केस दुनिया आॾो रखूं था, उन हवाले सां ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो बि कयूं था, पर हीउ जेको सिलसिलो बदस्तूर जारी आहे, जेकॾहिं ॿीहर का अगराई थिए थी त ज़ाहिर आहे उन जे हवाले सां असां बि उन जी जवाबु ॾियण जो भरपूर हक़ रखूं था, पंहिंजे दिफ़ा जो भरपूर हक़ ऐं सघ रखूं था। त उन हवाले सां आलमी बिरादरी इन वक़्त खां ई नोटिस वठे ऐं मामरनि खे उन तरीक़े सां पंहिंजे हिसाब सां सही डायरेक्शन में खणी वञे। मूंसां गॾु एजाज़ मौहर साहब बि मौजूदु आहिनि। एजाज़ साहब, अवां कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? मुसलसल ही सिलसिलो जारी आहे भारत पारां जेको जंगी जुनून खां वेंदे जंगी मौक़िफ़ ताईं, उन में का घटिताई न पई अचे, बहितर शिदत ईंदी पई वञे। बिल्कुलु, ॾिसो जेको ही पाकिस्तान उन्हनि खे रिस्पॉन्ड कयो ऐं 26 जायुनि ते जेको पाकिस्तान अटैक करे इंडिया जे हाईटेक सिस्टम खे जेको आहे ब्लॉक करे, पूरो उन्हनि जो सॼो राडार सिस्टम ब्लॉक करे छॾियो ऐं जंहिं तरीक़े सां घण पासाओ हिकिड़ो अटैक हुयो, साइबर अटैक हुयो, मुख़्तलिफ़ उन्हनि जी वेबसाइट्स डिफेस थी वियूं, उन्हनि जूं बिजली जूं कंपनियूं बंदि थी वियूं, उन्हनि जी डेटा लीक थी वई। त इहो सॼो एॾो जेको आहे जंहिंखो इंडिया खे अंदाज़ो ई न हो। ज़ाहिर आहे उहो एॾो वॾो ज़ख़म आहे त उन खे भरण जे लाइ त इंडिया हिकिड़ी लोकल पंहिंजी डोमेस्टिक कंज़म्पशन जे लाइ अहिड़ो मौक़ो बार बार पियो दोहराईंदो मोदी ऐं एग्रेसिव हिकिड़ो रवैयो ऐं पोस्टर पंहिंजो रखंदो। पर बाक़ी इहा अमली तौर ते हुनखे बि ख़बर आहे त पाकिस्तान जेको रिस्पॉन्ड कयो आहे ऐं हाणे असां जेकॾहिं कुझु कयूं था त उन खां पोइ जेको रिस्पॉन्ड पाकिस्तान कंदो उहो उन खां बि सख़्तु हूंदो। ऐं इन जो फौजी तर्जुमान हुजे या फॉरेन ऑफिस जो तर्जुमान हुजे, सभु वाज़े तौर ते इहा ॻाल्हि चई चुका आहिनि त हुनखे जेको प्रॉब्लम आहे उते उहो डोमेस्टिक जेको उन्हनि हिकिड़ो जिंगोइज़म जो माहौल जोड़ियो हो, त हाणे उन मां उनखे थी आहे सुबकी। त उन सुबकी खे लिकाइण जे लाइ ज़ाहिर आहे त ॿियो को हुन वटि अहिड़ो को तरीक़ो आहे कोन जो सवाइ उन बयानी खे वेठो रिपीट करे ऐं थोरो टाइम पास करे त जीअं को मामिलो को डस्ट उनजे हक़ में सेटल थिए पॉलिटिकली। त माण्हुनि में अवाम में बि कावड़ आहे उते ऐं ख़ुदि पंहिंजे जेको इदारनि में उहे डीमोरलाइज़ आहिनि ऐं प्लस जेको आहे त हाणे मीडिया बि उन खां सवाल करणु शुरू कया आहिनि, जेका अॻु में उनजी फेवर में ई अखियूं बूटे हले पई, त हाणे इंडियन मीडिया बि जेको आहे बाक़ाइदा उन ते सवाल थी करे। इंडिया जा रिटायर्ड जनरल सवाल था कनि त इहो कमु तव्हां कयो छो जॾहिं तव्हां में एतिरी ज़रूरत कोन हुई ऐं तव्हांजो एतिरो सिस्टम कोन हो। त हर हवाले सां उते तनक़ीद पई थिए। ख़ुदि बीजेपी जा सीनियर लीडर जेके आहिनि उन्हनि मोदी जे ऐं अमित शाह इस्तीफ़ा जो मुतालबो करणु शुरू कयो आहे। त ख़ुदि जेको RSS आहे
उहे पंहिंजी लीडरशिप तब्दील करण जे हवाले सां बि उन्हनि जूं बि कुझु मूवमेंट आहे त हर पासे खां मोदी ते प्रेशर आहे जंहिंजे करे हू इहो ई जंगी बयानियो जारी रखण थो चाहे पियो ऐं तासुर इहो थो ॾियणु चाहे त असां जेको आहे त उहो अपर हैंड आहे असांजो ऐं जेको आहे त न आहे जॾहिं हक़ीक़त इहा आहे त हुननि जेको हिकिड़ो पंहिंजो आर्ग्यूमेंट बिल्ड कयो त असां बायोलेटरल इशूज़ में कंहिं थर्ड पार्टी खे इन्वॉल्व न कंदासीं उहा हिकु त सालसी हुन अमेरिका जी क़बूल कई जेको पंहिंजे 10 सालनि जे मौक़िफ़ जी जेको आहे हुन नफ़ी कई ऐं ॿियो जेको कश्मीर इशू तव्हां ॾिठो त प्रेसिडेंट ट्रंप जेको आहे उहो चयो त कश्मीर समेत सभिनी मसइलनि ते ॻाल्हियूं थींदियूं त उहो कश्मीर मसइलो जेको हिकिड़ो सर्द खाने में हलियो वियो उहो बि मंज़र ते अची वियो आहे त हर पासे खां जेको आहे त उहो इंडिया जे लाइ हिकिड़ो कड़ो सिचुएशन आहे ऐं डेफिनेटली कि उहो जेको कमिटमेंट कई आहे जेके गारंटीअर आहिनि उन्हनि सां त भई असां ॻाल्हियूं कंदासीं पर फ़िलहालु असांखे थोरो मुंहुं लिकाइण लाइ कुझु वक़्तु ॾियो त जीअं मामिलो हिकिड़े पासे थिए उन खां पोइ जेको आहे असां पाकिस्तान सां वेही ॻाल्हियूं कंदासीं कंहिं बि थर्ड कंट्री में त उहो त थियणो ई थियणो आहे बाक़ी मूंखे नथो लॻे त हाणे इंडिया जेको आहे हिन पोज़ीशन में वरी ॿीहर जेको आहे को पाकिस्तान ते अटैक करे सघे थो बाक़ी डेफिनेटली कि पाकिस्तान जी जेका स्ट्रेटजी आहे त उहे जेके गारंटीअर हुआ उन्हनि खे जेको हिकिड़ो मुदो हुयो 2-3 हफ़्तनि ताईं ख़ामोशीअ जो त उहो टाइम जेको आहे उहो ख़तमु थी वियो त हाणे उहे चाहींदा उन्हनि खे त उन अहिड़े तरीक़े सां जेको आहे पाकिस्तान पंहिंजो मौक़िफ़ बि चिटो थो रखे त उन्हनि ते प्रेशर बि रखे थो त भई तव्हां इहे मामिलो हिकिड़े पासे करायो त हाणे हिनखे सेटल बि करायो त मुंहिंजो ख़्यालु आहे इहो इन जो नतीजो जेको आहे उहो को ख़ासि अहिड़ो वरी ॿियो एग्रेसिव अटैक इंडिया न कंदो ठीकु ऐं उन सां गॾोगॾु एजाज़ साहब इहो बि थोरो ॿुधाइजो त असां जीअं ॾिसूं पिया हिन वक़्तु ख़ारजी महाज़ ते सिविलियन थोरो अस्करी क़यादत मसरूफ़ आहे ऐं ज़ाहिर आहे दोस्त मुल्कनि सां बि राब्ता थियनि पिया मुलाक़ातूं थियनि पियूं उन खां सवाइ सफ़ारती वफ़्त तयारु थिया आहिनि ओवरऑल पाकिस्तान कोशिशूं वठे पियो पर उन वक़्त में हिन सूरत हाल में जॾहिं चैलेंजिस तमामु वॾा आहिनि दुश्मन जो जंगी मौक़िफ़ बि असांजे साम्हूं अचे पियो मामरा इन हद ताईं पहुतल आहिनि ऐं ख़तरो बरक़रार आहे पर उन सूरत हाल में मुल्क जे हर सूबे अंदरि असां ॾिसूं था त को न को तकरार को न को कॉन्फ्लिक्ट को न को मामिलो आहे जंहिं करे उतां जी जेके ज़ाहिरा अवाम बि उन में ई आहे नज़र अचे पई ऐं हुकूमत बि उन में इंगेज आहे त इनखे कीअं पिया ॾिसो केतिरो नुक़सान ॾींदड़ सूरत हाल बणिजी सघे थी हिन वक़्तु जेको सूरत हाल ऐं माहौल केतिरो ख़तरनाक आहे मां सम्झां थो त ज़ाहिर आहे जॾहिं तव्हांखे का पॉलिटिकल स्टेबिलिटी घुरिजे इकनॉमिक स्टेबिलिटी घुरिजे त उन जे लाइ तव्हां पंहिंजा जेके बि डोमेस्टिक इशूज़ आहिनि उन्हनि खे सेटल करे ऐं पोइ ई तव्हां अॻिते वधी सघो था ऐं कामयाबी मिली सघे थी ऐं ॿियो त हीउ हिकिड़ो नेशनल इशू हुयो ऐं नेशनल इशू ते तव्हां जेका डेलीगेशन ठाहियो आहे सफ़ारती उन में अपोज़िशन खे शामिलु न कयो आहे इहो अफ़सोसनाक आहे त हिन नेशनल इशू ते जेको आहे तव्हां हिकिड़ो पूरे मुल्क मां जेको मैसेज वञणु घुरिजे आहे मुतफ़िक़ा तौर ते उन में जेको आहे उहो गवर्नमेंट अञा ताईं पॉलिटिक्स बि खेॾे ऐं PTI बि कंहिं हद ताईं पॉलिटिक्स पई खेॾे त मुंहिंजो ख़्यालु आहे हिन इशू ते इहो न थियणु घुरिजे आहे ऐं हुन खां अलावा ॾिसो त बलूचिस्तान जूं हालतूं ख़राबु आहिनि KP में हालत ख़राबु लॻी पई आहे नोगो एरिया बणिजी विया आहिनि काफ़ी ऐं सिंध में बि हाणे इहो अनरेस्ट शुरू थी वियो आहे कैनाल जे इशू ते ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां ऐं उनखे बि गवर्नमेंट जेको आहे ईअं मटी पाव वारो जेको रवैयो रखियो आहे सिंध गवर्नमेंट जो ख़ासि करे त हाणे हिकिड़ो कल्ह लेटर मूं ॾिठो पए त उन में उन्हनि जारी कयो आहे जंहिंमें चयो अथऊं त ईद उल अज़हा खां पोइ जेको आहे असां वकीलनि खे ब्रीफ कंदासीं कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां न उनजी का डेट आहे न को उनजो टाइम आहे न जेको आहे त ईअं त हिकिड़ो जीअं मोरो मामिलो थियो उनखे जेको आहे त इहो तहक़ीक़ात इहा थियणु घुरिजे न त पुलिस कॾहिं बि एहतजाज ते गोली छो हलाईंदी आहे इहो त ज़िया जे दौर में ईअं थींदो हुयो हाणे सियासी धुरियुनि जे वक़्त में जेको आहे त पुरअमन एहतजाज ते जेके अॻियां माण्हू वेठा आहिनि उन्हनि वटि को हथियार त कोन हुया जो तव्हां उन्हनि ते एहतजाज कंदड़नि ते जेको आहे त उहो मुंहिंजे ख़्याल ते गवर्नमेंट सिंध जेको आहे मिसहैंडल कयो आहे हिन सॼे मामले खे ऐं हू इहो पैगाम ॾियणु पिया चाहिनि त आईंदह जेको रोडनि ते निकिरंदो पुरअमन एहतजाज कंदा छो त उन्हनि खे ख़बर आहे त जहिड़े तरीक़े सां सिंध गवर्नमेंट डील कयो आहे ऐं जेको आहे हिकिड़ो मामले खे लटकाइण वारे अंदाज़ में शयूं जेको आहे अॻिते वधियूं आहिनि त उन्हनि खे ख़बर आहे त हिन ते वरी बाउंस बैक थींदी सिंध बाउंस बैक कंदी एहतजाज वॾो थी सघे थो त उन्हनि खे डिॼारण जे लाइ हिननि हिकिड़ो टेस्ट केस जे तौर ते हुन ते तशदुद कयो ऐं गोलियूं हलायूं
ऐं इहो मैसेज पिया ॾियणु चाहिनि त आईंदा को ईअं न करे। पर मां सम्झां थो त इहा उन्हनि जी भुल आहे ऐं सिंध जा जेके जियाबे जा मसइला आहिनि, क़ौमी इशूज़ आहिनि, उन ते सिंधी माण्हू कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदो ऐं ज़ाहिर आहे त कंहिं करण बि न घुरिजे। त मुंहिंजे ख़्याल आहे इहो तक़ाज़ा मौजूदा सूरत हाल जी इहा आहे त जेके अहिड़ा तकरारी इशूज़ आहिनि उन्हनि खे सेटल कजे, बजाए इन जे जो अनरेस्ट हिकिड़ी पैदा कजे ऐं वरी नवां महाज़ खोलजनि जेको ठीकु इहे अफोर्ड नथा करे सघनि। ठीकु, फैज़ साहब जे साम्हूं इहा ॻाल्हि रखंदसि। फैज़ साहब, त तक़ाज़ा वक़्त जी इहा ई आहे त मौजूदा जेके तकरार आहिनि, पंहिंजे घर जे अंदरि जा जेके तकरार आहिनि उनखे प्रायोरिटी ॾेई हल कजे, न त ही ओवरऑल सूरत हाल जे लाइ तमामु वॾो ख़तरो आहिनि। जी बिल्कुलु, मां बि इहा ॻाल्हि थो चवां त पाकिस्तान पीपल पार्टी कॾहिं बि सिंध जे ख़िलाफ़ु कॾहिं बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु न कॾहिं एक्शन वरितो आहे, न कॾहिं वठंदी। असां पाकिस्तान सां सिंध सां हमेशह उनजे आवाम जे सां गॾु बीठा आहियूं। जी अदा ॻाल्हि कई भाऊ, त ॾिसो न, ही इंडिया जी जंग खां अॻु में जॾहिं मां पाण वकील बि आहियां न, वकीलनि जी पुरअमन जिदोजहद हुई। 10 अलाए 15 ॾींहं वेठा या 12 ॾींहं वेठा, ॾिसो पिया त कंहिं बि ईअं अनारकी न फैलाई जीअं उन ॾींहुं मोरो में रोड ते जेका थी। ॾिसो पिया त गाॾियुनि खे बीहारे उन मां फुरलुट थी पए, उन्हनि खे आतिशी ज़िंदगी कई पई वई। जॾहिं त वकीलनि जॾहिं धरणो हुयो, ॾिसो केॾो न पुरअमन माहौल हो, उन्हनि खे जूस पिया पियारनि, शरबत पिया पियारनि, मानियूं पिया कराइनि। त महिमान नवाज़ी जीअं असां सिंध में मशहूरु आहे, उहा महिमान नवाज़ी सिंध वारा सॾाइनि पिया। ही जीअं इंडिया जो मसइलो थियो, इंडिया खां पोइ ही मुनज़िम साज़िश तहत ही अलाए किथां के 8-10 ॼणा आया, किथे इहो साबित बि कोन थो थिए न। भली मां इन शइ जो क़ाइल आहियां त भली जुडिशनल इंक्वायरी थिए या जेका ॿी थिए। असां त जेके वीडियोज़ ॾिठियूं आहिनि उन्हनि में पुलिस ते तशदुद कयो वियो आहे, गाॾियूं साड़ियूं वयूं आहिनि, ज़िया लंजार साहिब जो घरु साड़ियो वियो आहे, किथे पुलिस जी गोली मां उहो कॾहिं न थी सघे थो, मां ग़लति हुजां, थी सघे थो त का गोली किथां आई हुजे, का पंहिंजे ई हुजे, मां ईअं नथो चवां, पर उहो गोली जो सबूत बि त कोन्हे जो तव्हां पुलिस खे चओ था। असां त वीडियोज़ जेके ॾिठियूं त पुलिस में तशदुद कयो वियो आहे। लंजार साहिब जे घर ते केॾो हू केमिकल आणे हुन सां हुनजो घर जो जलाव कयो आहे। सो इहो असांजे सिंध वासियुनि खे नथो जोगे, जेको ॿाहिरि जर्मनी में वेही हुनजो मास्टर माइंड ऐं हिते वेही काल ॾिए, उन काल जो हशर ॾिसो। को बि क़ौमी लीडर असांजो, को बि दानिश्वर उन काल जो उन सां उन साथ न ॾिनो। इवन असांजा वकील भाइर बि हुआ, उन जिस्म जो साथ न ॾिनो आहे। ठीकु, त इन मां पोइ साबित थियो मुख़्तलिफ़ त सवाल ही जी मुनज़िम साज़िश तहत पाकिस्तान जे ख़िलाफ़ कमु थियो आहे। ठीकु, त पोइ ही मुनज़िम साज़िश थी वई। गुज़िरियल ॾींहुं जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी उन में बि ॿुधायो वियो त हुन जा जेके पेरा आहिनि उहे काॾे था वञनि, जी जी शरपसंद किथां जा हुआ, कलदम तंज़ीम जी इन्वॉल्वमेंट, हे समूरियूं जी ॻाल्हियूं। जी पर जेके मुख्य सवाल हुआ जिन जो ज़िक्र मां पाण बि कयो था फैज़ जी जी साहब, त वायलेंस किथां शुरू थियो, कंहिं शुरू कयो, गोली कंहिं हलाई, अवां जी चयो त मुनज़िम साज़िश हुई। त जी इन जी जी मुनज़िम साज़िश खे अॻु इन जी का ख़बर ॻोल्हण में नाकामी छो थी सिंध हुकूमत खे? ॾिसो न, उन जे लाइ ॿाहिरां खां इंक्वायरी ही सॼी इंक्वायरी सभु कुझु कमेटी ऑपरेट ठही थियूं। चुकी आहे। जी सीनियर ऑफिसर आहे असां इरफान सिद्दीकी न, पर इरफान बुलुच साहिब जी अंडर में। जी वरी ॾिसो न, असांखे अदलियात में एतमाद आहे, वरी हुन लाश जी वरी करे हुन चयूं पिया त थिए, पर शायदि मूं मीडिया ते ॾिठो पिए त वारसनि चयो आहे त क़बर कुशाई न थियणु खपे। असांजो अदलियात एतमाद आहे ऐं रहंदो। ऐं प्लस में जेका उन्हनि इंक्वायरी ठाही आहे उन्हनि में फाइंडिंग्स अचणु खपनि, उन में कंहिंजो ॾोह आहे। मां चवंदो अगरि पुलिस जो ॾोह हूंदो, पुलिस खे सज़ा मिलणु खपे, जेकर हुननि जो ॾोह आहे हुननि खे सज़ा मिलणु खपे। ठीक, मुझसे अगर मियाँ आज़िम साहब भी मौजूद है। मियाँ साहब, मेरी आवाज़ अब आप तक पहुँच रही है? मुझे सुन रहे हैं आप? जी मियाँ आज़िम साहब, मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? जी पहुंच रही है। जी मियाँ आज़िम साहब, क्या कहेंगे? यहाँ पर बात हुई कि अगर पॉलिटिकल स्टेबिलिटी को अचीव करना है, अगर मुल्क के अंदर इकॉनमी हम चाहते हैं कि मजबूत हो, तो फिर जो मुल्क के अंदर अनरेस्ट फैला हुआ है इस वक्त, हर जगह पर हम देख रहे हैं कि कोई ना कोई कॉन्फ्लिक्ट है, कोई ना कोई सूरत हाल ऐसी है जिसकी वजह से अनरेस्ट है, तो उसको ख़त्म करने के वाले से हुकूमत की जो हैंडलिंग है उस पर बड़े सवालात उठ रहे हैं। देखें, हुकूमत के ऊपर जो सवालात उठ रहे हैं वो किसके उठ रहे हैं? एक ही पार्टी के उठ रहे हैं जो कंटिन्यू पहले भी थे, जिन्होंने इस मुल्क का बेड़ा गर्क किया है, जिसने इस मुल्क की इकॉनमी का जो हमें 40-50 साल इस मुल्क को पीछे धकेला है, ये वही लोग कर रहे हैं। और कौन कर रहा है? मुझे ये बताएं कि आपको तो पता है कि हमें जब हुकूमत इन्हीं पार्टियों को, जब हुकूमत 16 महीने की इंटरिम, जब हमारी गवर्नमेंट से पहले जो 16 महीने की हमें हुकूमत मिली, उस वक्त मुल्क की क्या सूरत हाल थी?
और इस वक्त आप देखें साल 1.5 साल के अंदर हमने जो मुल्क, जो आपको भी पता है मुल्क डिफॉल्ट होने की तरफ जा रहा था, तो ये जो पीटीआई वाले हैं ये उस वक्त कह रहे थे जी ये श्रीलंका की तरफ पाकिस्तान को उसके साथ मुंसलिक करते थे। तो अब इस वक्त इनको ये नहीं चाहिए। इस वक्त हमारे जो खारजी हालात हैं इस खित्ते के अंदर, आप वो देखें, इनको चाहिए जो जाती इख्तलाफात या सियासी इख्तलाफात हैं उनको बाद में को 2-4 महीने सब्र कर लें, और उसके बाद जब मुल्क के अंदर ये जो मोदी जैसा हमारा हमसाया जिसको ये ख्याल नहीं है, ना उसको अपनी अवाम का ख्याल है ना उसको अपने हमसायों का ख्याल है, तो ये तो मैं तो पहले ही गुजारिश करता हूँ, बहुत सारे ऐसे लोग हमारे मुल्क के अंदर भी ये मौजूद हैं जो बैरूनी ताकतों का एजेंडा लेके आए हुए हैं और सियासत भी यहाँ पे करते हैं और उनके एजेंडे के ऊपर काम करते हैं और लोगों का माइंड मेकअप करते हैं कि किस तरीके से ये जो पार्टियां मुल्क को आगे लेके जा रही हैं, जो इकॉनमी बेहतर कर रही हैं और भी शोबों के अंदर हम लोग काम कर रहे हैं। तो इनको बर्दाश्त नहीं हो रहा कि अगर यही पार्टियां जो इक्तदार में शामिल हैं, अगर इन्होंने इस बुरान से पाकिस्तान को निकाल लिया तो हमारी सियासत जो है वो आइंदा इलेक्शन के अंदर हम वोट बैंक हमारा बढ़ेगा नहीं, हमारा वोट बैंक कम हो जाएगा। लेकिन इस वक्त देखें जरूरत इस बात की है कि हमें एक कौमी सोच के साथ एक कौम बन के हमें इंडिया का मुकाबला करना चाहिए, मोदी जैसे पागल शख्स का मुकाबला करना चाहिए और पाकिस्तान को इस बहरान से निकालना चाहिए और जो हमारी दफा है इसको मजीद मजबूत करना चाहिए। अगर पाकिस्तान मजबूत होगा, पाकिस्तान की इकॉनमी बेहतर होगी, अगर यहाँ पे रोजगार होगा, जो हमारे बच्चे इस मुल्क को छोड़ के यहाँ से जा रहे हैं वो जाना बंद हो, उनकी काबिलियत जो है वो यहाँ इस मुल्क के अंदर वो अपनी जवानी यहाँ पे दें जो जाके दूसरे मुल्कों को दे रहे हैं, तो वो फिर हम यहाँ पे सियासत भी कर लेंगे, यहाँ पे हम एक दूसरे की मुखालफत भी कर लेंगे, सब कुछ कर लेंगे। लेकिन इस वक्त मैं ये समझता हूँ एज ए नून लीग मैं तमाम पार्टियों के सरबराह को, तमाम पार्टियों के वर्करों को, तमाम पार्टियों के जो सपोर्टर वोटर हैं उनसे ये गुजारिश करता हूँ कि पाकिस्तान के लिए सोचें, पाकिस्तान की दफा को मजबूत करें। ठीक, लेकिन मियां साहब आपकी बातें बिल्कुल दुरुस्त हैं, लेकिन वो ऑपोजिशन वाले ये कह रहे हैं कि उसके लिए पहल हुकूमत को करनी है। वो ये समझते हैं कि अभी जो सफारती वफ्द की बात की एजाज महर साहब ने कि एक आला पाए का एक सफारती वफ्द तश्कील दिया जाता है जिसमें नहीं होती ऑपोजिशन की वो पार्टी जो कहती है, जाहिर है जिनको मुल्क के अंदर एक बड़ी नुमाइंदगी भी हासिल रही है और अब भी हासिल है, उसकी नुमाइंदगी हमें नजर नहीं आई उस सफारती वक्त में। आप कहते हैं कि ऐसे वक्त में मुल्क को सोचना चाहिए, अपने मफादात को साइड पे रखना चाहिए। वो ये कहते हैं कि जब ये सारा मामला हुआ हम उस वक्त खड़े थे, एक पेज पर थे, एक मौके पर थे, लेकिन हमें ऑन बोर्ड नहीं लिया गया, हमारे बानी को नहीं सुना गया। आज तो वो ये ऑफर कर रहे हैं कि बता दीजिए कि गिव एंड टेक अगर करना है तो हमें क्या देना है जिसकी बिना पर हमारे मामलात में कुछ आसानी हो। देखें, दो चीजें डिफरेंट है। एक तो ये बात है कि मैं तो शुक्र अल्लाह का करता हूँ कि ये जो हमें ये मान रहे हैं कि ये मैं पहले भी आपके प्रोग्राम में कह चुका हूँ कि ये तो पहले हमारे साथ बैठने के लिए तैयार नहीं थे, पहले तो हमारी बात सुनने के लिए ना तैयार नहीं थे। जब हम अपोजिशन में थे उस वक्त भी नहीं सुनते थे, हम इक्तदार में आए उस वक्त भी नहीं सुनते थे। तो शुक्र है अल्लाह का कि इनको ये समझ आ गई है कि जो मिल बैठ के ही मामलात हल होते हैं। गुजारिश ये है कि ये फौरन जो हमारी पॉलिसी है जिसको हम एक वफद की शक्ल में हम जा रहे हैं और ये कह रहे हैं कि हमें साथ लेके जाएं, पहले मुझे ये बताएं कि फौरन पे जो इनके बहुत सारे वजीर मशीर जो बाहर के मुल्कों में जाके बैठे हुए हैं और वो सोशल मीडिया के ऊपर बैठ के जो पाकिस्तान की नुमाइंदगी कर रहे हैं, सबसे पहले ये पीटीआई वाले सिर्फ उनको समझाने में कामयाब हो जाएं कि आप लोग पाकिस्तान की वहां पे बेहतरी के लिए बात करें। खान साहब की जो खान साहब ने आपका माइंड मेकअप किया हुआ है, जो ट्रैप किया हुआ है, वहां से बाहर निकलें, कौमी सोच के साथ पाकिस्तान की दफा के लिए बात करें, पाकिस्तान की अवाम के लिए बात करें, पाकिस्तान की इकॉनमी के लिए बात करें। वहां पे बैठ के वो फौज को भी गालियां निकालते हैं, अपनी दफा के जो अदारे हैं उनके खिलाफ भी बोलते हैं, पाकिस्तान स्टेट के खिलाफ भी बोलते हैं। और जब ये वार शुरू हुई थी उस वक्त ये पीटीआई वाले कहते थे जी ये मिली भगत है जी, ये मिलके कर रहे हैं जी, ये जो मोदी के साथ मिलके ये फौज मिलके ये सारा ड्रामा कर रहे हैं। उस वक्त तो ये कहते थे सोशल मीडिया के ऊपर बैठ के। तो अब इनको ये चाहिए पहले जो इनके लोग बाहर के मुल्कों में बैठे हुए हैं सोशल मीडिया के ऊपर काम कर रहे हैं,
सबसे पहले तो ये उनको मना करने में कामयाब हो जाएं, तो फिर ये इनकी जो सोच है, अगर ये कहते हैं कि हमें भी साथ लेके चलें, तो बिल्कुल पाकिस्तान की तरक्की के लिए हम तो इनको साथ लेने के लिए, अगर हम पीपल पार्टी को, नून लीग जो है वो काफ लीग को, MQM को, बाकी सारी पार्टियों को इस मुल्क के लिए, अपने वोट बैंक को भी छोड़ के सबको साथ लेके लेने के लिए तैयार है, तो इनको भी हम ले लेंगे साथ, कोई इशू नहीं है मुल्क के लिए। ठीक, लेकिन एक ब्रेक लेना है मुझे, ब्रेक के बाद नाज़रीन वापस अचूं था, ब्रेक खां पोइ गुफ्तगू खे तव्हां खां कंटिन्यू कंदासीं। पिया त जेके कॉन्फ्लिक्ट्स या मामला असांखे नज़र अचनि पिया। एजाज साहब ॾे वेंदे त एजाज साहब, अवां ॿुधो मियां आज़िम साहब खे त पहिरियां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे पंहिंजे पाण खे ॾिसणो पवंदो ऐं पोइ ई समूरा मामला। त PTI बि हिन वक़्तु ॿ मौक़िफ़ ॾींदे नज़र अचे पई, जंहिंमां हिकिड़ी उहो ॻाल्हि कनि था त असांखे छा ॾियणो आहे, असांखे ॿुधायो, जंहिंखां पोइ बानी PTI जी रिहाई मुमकिन थिए या हुननि जी कुझु आसानियूं थियनि। ॿिए हंधि पासे हू हिकिड़ी वॾी तहरीक शुरू करण जी ॻाल्हि बि कनि था त कारकुन तयारु रहनि, कंहिं वक़्तु बि असीं सियासी वॾी तहरीक शुरू करे सघूं था। इहो बि आहे त जेको हाणे गौहर खान ऐं ॿियो जेको हुन जो सलमान अकरम राजा जी मुलाक़ात थी इमरान खान सां, उन खां पोइ जेका ॻाल्हि ॿोल हुननि कई मीडिया सां, उन में त हुननि इहो चयो त बानी PTI चयो आहे त एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हायो, हुकूमत सां न। त हाणे इहो मुंड खां वठी PTI जो कंफ्यूज़िंग मौक़िफ़ रहियो आहे, त ज़ाहिर आहे त कॾहिं बि तोड़े खणी तव्हांखे ॻाल्हाइणो उन्हनि सां एस्टेब्लिशमेंट सां आहे, पर तव्हां उहो ॻाल्हाईंदो त हुकूमत जे थ्रू न। त जॾहिं तव्हां हुकूमत खे ई तस्लीम नथा कयो, फार्म 47 आहे, फलाणा टीरा, त उहो ही फ्रस्ट्रेशन ज़ाहिर थी करे PTI जे जेको आहे त उहे मुख़्तलिफ़ माण्हू जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं था कनि पिया। त अॼु अलीमा ख़ान जेको आहे उहो खणी उनजी भेण आहे ऐं हुन जी का पार्टी में का हैसियत त कोन्हे का, ऐं या वरी को हुन बानी खे कोट न कयो आहे। ऐं हिकिड़ो जीअं आउट ऑफ फ्रस्ट्रेशन में मूंखे त ईअं लॻो त हुन तंग थी चयो त जेको आहे तव्हांखे छा खपे, जेको चओ त असां तव्हांखे ॾियूं। त मक़सदु चवण जो त जेकॾहिं PTI इहो पंहिंजो ऑफिशियल मौक़िफ़ रखे थी त असां गवर्नमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं बाज़ाब्ता तौर ते, त मां सम्झां थो त इहा हिकिड़ो बहितर अमल हूंदो ऐं उनजो को रिज़ल्ट बि निकिरी सघे थो। बाक़ी जेकॾहिं इहो ई हिननि जो हिकिड़े पासे तहरीक जी ॻाल्हि कंदा, ॿिए पासे एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हि कंदा, टे पासे वरी जेको आहे त इहे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं, त उन में कंफ्यूजन वधंदो ऐं क्लैरिटी न ईंदी। त मुंहिंजो ख़्यालु आहे इन में PTI जी लीडरशिप खे हिकिड़ो क्लैरिटी सां पंहिंजो मौक़िफ़ रखणु घुरिजे त हू आख़िर चाहिनि छा था। त इहो सिर्फ़ु जेको आहे त अलीमा ख़ान जे थ्रू ईअं न, जेके हुननि जा प्रॉपर उहिदेदार आहिनि उहे जेको आहे अची बाज़ाब्ता तौर ते पंहिंजो हिकिड़ो लाइ अमल ॿुधाइनि ऐं हिकिड़ी क्लियर पॉलिटिकल पॉलिसी जेको आहे उहा ॿुधाइनि, जंहिंखां पोइ ई शयूं जेको आहे कंहिं हिकिड़े सुलझाव वारे पासे वधंदियूं। बाक़ी ईअं मुंहिंजो ख़्यालु आहे त ईअं बेनतीजा ई रहंदो ऐं इहो मामिलो ईअं पियो सिर्फ़ु ॻाल्हियुनि जी हद ताईं महदूद रहंदो। त ईद खां पोइ अवांखे का वॾी तहरीक नज़र अचे पई त PTI में का हिन वक़्तु का अहिड़ी सघ आहे जेको वॾी तहरीक करे सघनि, या सियासी सीज़ फायर ॾांहुं वरी बि ही मामिलो वेंदे ॾिसो पिया हुआ? मूंखे नथो लॻे त जेको तहरीक जे लाइ हिकिड़ो हिननि कोशिशूं कयूं, इतिहाद ठाहिण जी बि कोशिशि कई, उन में बि नाकाम थिया, ऐं उन खां पोइ हिननि सोलो फ्लाए करण जी कोशिशि कई, उन में बि को एॾो ख़ासि हिननि खे नतीजो न मिली सघियो। त हाणे जेको आहे उहो हिननि जा जेके अॻुवान वेठा आहिनि उन्हनि में बि इतफ़ाक़ कोन थो लॻे बज़ाहिर त कोई मज़ाहमती तहरीक शुरू कजे। ऐं बयाननि जी हद ताईं त ठीकु आहे, उहो अली अमीन गंडापुर बि चवे थो, गौहर खान बि चवे थो, ॿिया बि चवनि था, पर अमली तौर ते माण्हू कढी अचणु उन में हिकिड़ो लीडरशिप जो फुक़दान थो नज़र अचे असांखे। पोएं दफ़े तव्हां ॾिठो त जेको PTI धरणा हया ऐं D चौक ते पहुचण जी कोशिशि कई, त उन में PTI जी लीडरशिप जो मौक़िफ़ हिकिड़ो हुयो, ऐं उन में जेको आहे त जेका मोहतरमा इमरान ख़ान जी घरवारी, उनजो जेको आहे त पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ हुयो त न असांखे वञिणो ई वञिणो आहे। त अलीमा ख़ान जो ॿियो मौक़िफ़ आहे, हुनजी घरवारी जो ॿियो मौक़िफ़ आहे। मक़सदु त कहिड़ी शइ सही आहे, हर को कोर्ट इहो ई थो करे त असांखे इमरान ख़ान जी हिदायत मिलियल आहे, हुन हीअ ॻाल्हि चई आहे। त उन कंफ्यूजन जे करे जेको आहे उहो शयूं मुंझारनि जो शिकार रहियूं आहिनि, ऐं मूंखे नथो लॻे त कोई ईद खां पोइ को वॾी तहरीक अहिड़ी जोड़े सघंदा जो हुकूमत खे मजबूर करे सघनि। ठीकु, फैज़ मुर्सब, अवां कीअं ॾिसो पिया न समूरे सूरत हाल खे? पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अञा बि इहा ई ॻाल्हि करे पई त असीं
ही जेके हुकूमतूं आहिनि हिननि सां असीं ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदासीं, पर असीं स्टेब्लिशमेंट जेकॾहिं असां सां ॻाल्हाए थी त असांजे ॻाल्हियुनि जा दर खुलियल आहिनि। अब मूंखे मां मर साहब जी ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ थो कयां त ही उन पोज़ीशन में न आहे त हू हिकु त पंहिंजे लीडर जेल में आहे, उनजो बयानु ॿाहिरि ते वाज़े नथो करे। हिकिड़ो माण्हू हिकिड़ो लीडर हिकिड़ी ॿी ॻाल्हि थो करे, ॿियो ॿी ॻाल्हि थो करे, हुनजी भेण ॿी ॻाल्हि थी करे। तव्हां ॾिठो जॾहिं असांजो इंडिया सां मामलात थिया, सिक्योरिटी काउंसिल जो जेको सिंध नेशनल असेंबली में इजलास थियो, उन में बि बाइकाट करे हलिया विया त असांखे इमरान खान माना ॿाहिरि करे ॾियो। जॾहिं जंग लॻी त बि चऊं त इमरान खान ॿाहिरि करे। ही सिर्फ़ु सिर्फ़ु इमरान जे करे कनि पिया, हिननि खे पाकिस्तान सां का मोहबत कान्हे ऐं ही अज़म शिकार आहिनि ऐं हिनखे तहरीक हिननि खां ज़ोर आहे, तहरीक हलाए कोन सघंदा। ठीकु, तहरीक हिननि खां ज़ोर आहे, पर हिननि खे छा हुकूमत हिननि जे हवाले सां उन हवाले सां सोचे छा पई, छा ॻाल्हियूं जे हवाले सां को माहौल ठाहियो वेंदो? हो कॾहिं त चवंदो हो त मूंखे इस्टेब्लिशमेंट सां बि नाहे ॻाल्हाइणो, जी हुननि खे खपे त मूंसां ॻाल्हाइण। अॼु हू पाण मजबूर थी वियो आहे त इस्टेब्लिशमेंट सां बि ॻाल्हाए, हुकूमत बि हिननि खे फ़ाइदा ॾिए, हुकूमत हिन खे पेरोल ते आज़ादु करे। ही माना चाहे पियो हाणे हिन जो सॼे पाकिस्तान में जेको कारकुन आहे हू परेशान आहे त हू कंहिंजे पोयां लॻनि, गुंडापुर जे पोयां लॻनि, असांजे ही चौधरी साहिब जेको हिन जो जेको चेयरमैन आहे हुनजे पोयां लॻनि, असांजे हिन अलीमा खान जे पोयां लॻनि। हुनजो कारकुन मां त ॾिठो आहे त परेशान नज़र थो अचे। एज़ अ सियासी वर्कर मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे। ठीकु, त फैज़ साहब केपी जे हवाले सां बि ज़रूरु असांखे ॿुधाइजो। केपी में बि असीं ॾिसूं था त पीपल्स पार्टी आहे या उतां जी जेका हुकूमत आहे उहा आमो साम्हूं नज़र अचनि था ऐं उते बि तमामु घणी शिदत नज़र आई। हाणे ॼाणायो पियो वञे त ही इन एहतिजाजी जेका ही मुहिम आहे हिनखे इन जो दाइरो वसी कयो वेंदो। मां ॾिसो न, असांजी उन ॾींहुं रैली निकिती कल्ह टियों ॾींहुं, असां ते जेका हुननि प्रोमर रैली हुई उन ते तशदुद करणु पियो, मां इहो मज़म्मत थो कयां, इहो बि उन्हनि खे न करणु खपे हा। हू सिंध में बि केतिरो एतिराज कंदा, कराची में कंदा, हैदराबाद में कंदा, सकर में कंदा। असां कॾहिं बि एज़ अ हुकूमत गवर्नमेंट जे उन्हनि खे कॾहिं थ्रेट न कया आहिनि। हुननि खे बि इहो न करणु खपे हा। ऐं ॿियो ॾिसो न, 10 साल थी विया हाणे, शायदि टियों टेन्योर हले पियो केपीके में। तव्हांखे उते का बि आवाम जी भलाई जो को बि उते सिस्टम कोन थो हले। सिर्फ़ु सॼो ध्यानु जलसनि जुलूसनि इन्हनि ते आहे त भई केपीके जो पैसो जेको आहे सो हे काॾे कयूं, काॾे वञूं, किथे बि ॾिसो न हॉस्पिटल आहे, न रोड आहे। असां बि केपीके जे दोस्तनि सां मिलंदा आहियूं, कंदा आहियूं, असांखे कुझु कोन नज़र थो अचे। इवन फ्लड हुजे केपीके में, सिंध में केॾी तबाही आई, सिंध में 21 लाख घर ठहनि पिया, पर केपीके में हिन जी इमरान खान जी हुकूमत को घर न ठाहे। पर फैज़ साहब उनजी राय बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। हू ज़िक्र कनि था त जेके IMF जा हदफ़ हुजनि उहे बि असीं पूरा कया आहिनि। हू चवनि था त जेके ओवरऑल तरक़ियाती कम हुजनि उहे बि असां पूरा कया आहिनि। हू त तनक़ीद पिया कनि सिंध गवर्नमेंट ते, त सिंध गवर्नमेंट जो जेको माज़ीअ वारो जेको हिकिड़ो चहिरो हो उहो तब्दील थी चुको आहे हाणे। तव्हां बिल्कुलु, तव्हां असांजा टे टेन्योर खटे तव्हां पाण मुबसर आहियो, तव्हां पाण ई इंसाफ़ ते वेंदड़ आहियो। तव्हां पाण ॾिसो मीडिया मैनेज कयो पिया, तव्हां ॾिसो हुनजी हुकूमत असांजी हुकूमत तव्हांखे फ़र्क़ु ॾींहुं राति जो ज़ाहिर हूंदो। मियां अज़ीम साहब, आप कुछ कमेंट करेंगे? आपको फ़र्क नज़र आता है केपी हुकूमत और इस वक्त जो तकरार वहाँ पर चल रहा है? ज़ाहिर है एक सूबा वहाँ पर भी एक अनरेस्ट वाली सूरत हाल है, क्या कमेंट करेंगे आप? केपीके के अंदर तो आप देखें, केपीके को दूसरे सूबों के साथ आप मिला के देखें कि केपीके के अंदर पीटीआई की कितने साल हो गए हैं उनकी हुकूमत वहां पे बनी हुई है। किसी एक शोबे के अंदर मुझे बताएं उन्होंने कोई ऐसा अवाम के लिए कोई कारनामा सर अंजाम दिया हो कि जो वो एक मिसाली बात बने कि आइंदा इलेक्शन में वो बता सकें कि हमने ये किया इस सूबे के लिए। तो वहां पे तो देखें, केपीके का जो सूबा है, मैं ये समझता हूँ वो सबसे सेंसिटिव वो सूबा है जिसके साथ हम अफगानिस्तान के साथ जो हमारा हमसाया मुल्क है, वहां पे जो इंडिया ने अपने जाल बिछाए हुए थे वहां पे बैठ के वो दहशतगर्दी करता है पाकिस्तान के अंदर। तो केपीके के हुकूमत को चाहिए कि वफाकी हुकूमत के साथ मिलके वो सारी अपनी अवाम के लिए भी काम करे और खारजा पॉलिसी के ऊपर भी काम करें। तो देखें, केपीके के अंदर तो आप उस वहां पे तो पीटीआई की हुकूमत है, पीटीआई तो वफाक के ऊपर हमला करने की कोशिश करती रही है हमारे ऊपर। तो हम तो देखें पीटीआई को समझाने की कोशिश कर रहे हैं, तो उस सूबे को समझाने की कोशिश कर रहे हैं कि ये जो हुक्मरान है ये आपके मुखलस नहीं है, आपकी वेलफेयर के लिए ये काम करने वाले ये लोग नहीं है,
ये अपने जाती मफाद से बाहर निकलेंगे तो ये तो आपके मियां लिए सिंह साहब, सोचेंगे। आप नहीं समझते, जैसे अभी फयाज साहब भी जिक्र कर रहे थे कि उनके सूबे की हालत बेहतर है केपी से, आपने भी यही जिक्र किया, तो आप नहीं समझते कि अगर वहाँ इतनी हालत खराब है तो जब वो लोग आवाम के पास जाएंगे तो वहीं पर रिजल्ट हो जाएगा, वहीं पर फैसला हो जाएगा? देखें इसमें बड़ी क्लियर बात है। इस वक्त आप देखें कि मरियम नवाज किस तरीके से पंजाब के अंदर एक्टिव हैं, काम कर रही हैं हर शोबे के अंदर। बहुत सारे ऐसे उनके जो प्रोग्राम हैं, बहुत सारी ऐसी चीजें उन्होंने जो नई इंट्रोड्यूस कराई हैं अवाम की वेलफेयर के लिए। तो केपीके के अंदर जो ये नारा लगाते थे, सबसे पहले तो ये पीटीआई का मतलब क्या है, ये तो इंसाफ, ये कहते थे जी के तरीके इंसाफ, ये तो इन्होंने तो तहरीक जो थी इंसाफ की चलाई थी। तो इनका जो नाम है, जो इनकी तहरीक इंसाफ की, तो ये अपने सूबे को इंसाफ दें। ये कहाँ इंसाफ दे रहे हैं? किसी एक शोबे में मुझे बताएं, ये पंजाब को मद्देनजर रखें, सिंध को रखें, ये जरा दोनों सूबों को और बलूचिस्तान को मद्देनजर रखें और केपीके को रखें कि उन्होंने अपनी पार्टी का जो नाम है उसको वो वहां पे रख के बदनाम कर रहे हैं। तो बात ये है कि उनको चाहिए कि जो पंजाब हमारा बिल्कुल उनके सामने एक मिसाल है, यहाँ पे पंजाब के अंदर जिस तरीके से काम हो रहे हैं, उनको भी चाहिए उसे वहां पे काम करना। और वो सूबा जो है वहां पे तो अवाम, आप जाके तो देखें वहां पे लोगों की हालत क्या है। तो वहाँ हर सूबे के अंदर मौजूद है और बारहा इन्हीं प्रोग्राम्स पे उन पर बात भी करते रहते हैं। आज भी हम बात करें कि कहाँ कहाँ तकरार है, लेकिन जो बात आपने कही कि तहरीक इंसाफ, जिस पार्टी का नाम ही तहरीक इंसाफ है, वो ही इंसाफ नहीं कर पा रही अवाम के साथ, तो वो ये कह रहे हैं कि हमारे साथ भी इंसाफ नहीं हो रहा जो हम डिजर्व करते हैं। एजाज मर्क साहब भी हमारे साथ मौजूद हैं। एजाज साहब, फाइनल कॉमेंट अवां जो वठंदसि, छा कॉमेंट कंदो? फयाज़ साहब पंहिंजे सूबे जी ॻाल्हि कई, मियां साहब सम्झनि पिया त पंजाब अंदरि बि असां तमामु घणो कुझु कयो आहे, पर केपी जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। ॾिसो, इहो त पीटीआई वारो ॿुधाए सघे थो त ख़राबु आहे या सुठी आहे। बहरहाल जेको आहे त हू त दावा कनि था कंपेरेटिवली त असां हदफ़ पूरा कयूं पिया, असांजी कारकर्दगी बहितर आहे। हुननि जी त इहा बि दावा आहे त असांजी बजट सरप्लस में आहे, असां जेको आहे त वॾा कम कया आहिनि, असां जेको आहे त हर शइ कई आहे। पर इहा हक़ीक़त आहे त मुंहिंजे ख़्याल में को बि अहिड़ो वॾो मनसूबो कंहिं बि शोबे में हू न जोड़े सघिया आहिनि, न का वरी अस्पताल, न का छा। ऐं BRT जो हिकिड़ो मनसूबो उन्हनि शुरू कयो हो, जंहिंखे अॻु में जंगला बस चवंदो हो इमरान ख़ान साहब, उनजी बि कास्ट 200% वधी वई, पर अञा ताईं उहो कंप्लीट न थी सघियो आहे। त बहरहाल इन बहस में मां नथो पवणु चाहियां त कहिड़ी हुकूमत जेको आहे कहिड़े सूबे में केतिरो कमु कयो आहे, उहो अवाम ॿुधाईंदो त उन जेको आहे त केतिरो कमु कयो आहे या न कयो आहे, ऐं कंहिंखे जेको आहे ॿीहर मौक़ो मिलणु घुरिजे। बहरहाल त जेको ॿियो इशू जेको तव्हां चयो त केपी में जेको मुज़ाहिरो कयो पीपल्स पार्टी, उन ते बि तशदुद थियो। सिंध में मोरे में मुज़ाहिरो थियो, उन ते बि पुरतशदुद इहा कार्रवाई थी। ऐं कराची में बि खोड़ सारा अॻु में उस्तादनि जो मुज़ाहिरो हुयो, मुख़्तलिफ़ ॿिनि धुरियुनि जा मुज़ाहिरा जिन ते तशदुद थींदे नज़र अचे थो। त हिकिड़ो पुरअमन जेके एहतजाज आहिनि, हथे खाली जेके माण्हू अचनि था मुख़्तलिफ़ इशूज़ ते, इहो उन्हनि जो कॉन्स्टिट्यूशनल राइट आहे। बदकिस्मती इहा आहे त उहे सूबाई हुकूमतूं या वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे उन में इंटॉलरेंस वधंदी थी वञे, ऐं जेको पुरअमन एहतजाज आहे उन जे ख़िलाफ़ पुरतशदुद कार्रवायूं नज़र थी अचनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ते थोरो असांखे वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतुनि खे नज़रसानी करणु घुरिजे त जेको हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशनल पुरअमन एहतजाज जो राइट आहे उहो सभिनी खे मिलणु घुरिजे। ठीक है, जैसा प्रोग्राम जो वक्त पूरो पे थे वांजो पॉइंट अचियो, वॾी महिरबानी वांजी फयाज़ बुट साहब, मियां अज़ीम साहब, तव्हांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, जेको एलिमेंट आहे वायलेंस वारो, उनखे घटि करण जे लाइ, ख़तमु करण जे लाइ सूफ़ाई तोड़े वफ़ाक़ी हुकूमतुनि खे गॾिजी करे कमु करणो पवंदो। नाज़रीन, इन ई पैगाम सां प्रोग्राम खे एंड कंदासीं। सुभाणे वरी अवां सां मुलाक़ात थींदी। जेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।